मोबाइल का बेग नाज़रीन कोरोना जी सूरत हाल बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक ॿ मरीज़ सिहतूं जा वेठा। फौतुनि जो अंग वधी 28,974 थी वियो। NCOC पारां वधीक 1,467 नवनि केसनि जी तस्दीक कई वई, जॾहिं त कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 3.3 सैकड़ो रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंग नखरनि मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 43,540 माण्हुनि जा नमूना वरिता विया। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना जे 1,467 नवनि केसनि जी तस्दीक थी, जॾहिं त कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 3.33 सैकड़ो रही। NCOC मूजिब पाकिस्तान में कोरोना विगे वधीक ॿ मरीज़ फौत थियण बाद हयातूं नांदड़नि जो अंग वधी 28,974 थी वियो आहे। कोरोना जी सूरत हाल बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक ॿ मरीज़ हयातूं जा वेठा। फौतुनि जो अंग वधी 28,974 थी वियो। NCOC पारां वधीक 1,467 नवनि केसनि जी तस्दीक कई वई, जॾहिं त हाकारी केसनि जी शरह 3.33 सैकड़ो रही। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर तरफ़ां जारी कयल ताज़नि अंग नखरनि मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 43,540 माण्हुनि जा नमूना वरिता विया। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि में कोरोना जे 1,467 नवनि केसनि जी तस्दीक थी, जॾहिं त कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह 3.33 सैकड़ो रही। NCOC मूजिब पाकिस्तान में कोरोना विगे वधीक ॿ मरीज़ फौत थियण बाद हयातूं नांदड़नि जो अंग वधी 28,974 थी वियो।